सदायती सबका बुख नबासे का जे सी ज़ात जी जुम्ब सुनाहे जा मुस्ती हले साथ जेका जिए मिठो न करे। हक मौजूद साथियों, जिए सिंधु देश जिए मुझो रब जीएम से दोस्तों मां जेका वीडियो ठाहिण जो मक़सदु मुंहिंजो आहे, मां निहायती शुक्र अदा करणु घुरां थो उन्हनि जो दोस्तनि जो ऐं पंहिंजी पार्टी जे अॻुवाणनि जो ऐं सिंधी क़ौम जो ऐं पंहिंजनि उन्हनि अदड़नि ऐं भेनरनि जो जन मुंहिंजे लाइ 4 कलाक जेको आमरी पुल वारो रोड बंदि रखियो, जन रियासती इदारनि खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो जिथां तव्हां असांजो माण्हू कयो आहे उहो वापसि कयो। मां वरी बि शुक्रिया अदा कयां थो तमामु क़ौमी कारकुननि जो जेके उते धरणे में मौजूदु आहे, जन सोशल मीडिया ते मुंहिंजे लाइ कोशिशि कई ऐं उन्हनि अदड़नि ऐं भेनरुनि जो शुक्रिया अदा करणु घुरां थो जन मूंखे पंहिंजो भाउ सम्झी बचो सम्झी मुंहिंजे लाइ हिननि धरणो ॾिनो। ऐं मां शुक्रिया अदा करणु घुरां थो पंहिंजी मरकज़ी बॉडी जेसिन फ्रीडम मूवमेंट जे अॻुवाणनि जो सोहेल अबड़ो, ज़ुबैर सिंधी ऐं अदी अमर आज़ादी ऐं होशू सिंधी जन मूंखे इज़त ॾेई ऐं मुंहिंजो मान मथां कयो। जिए सिंधु देश, जिए मुंहिंजो रहबर जीएम सिंह। जिस्म रहा पहजा कैदी बंद खोल में आवाज साझे खे दीवार छरो की दी जे जिस्म रहा पहजा कैदी बंद खोल में हुअने ठिक अची सनवा मुझो सियासी मरकज़ सिंध मुझो शानवा सैयद ऐं सिंध तां मुंहिंजी कुर्बान जानवा सैयद ऐं जिए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफां साईं जीएम सैद जी 29वीं वर्सी जे मौक़े ते सन में रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी हफ़ीज़ देशी, अमर आज़ादी, सोढल सिंधी ऐं ॿियनि कई। साईं जीएम सैद जी असां वर्सी मल्हाइण लाइ पहुता आहियूं जिए सिंध फ्रीडम मूवमेंट जे तरफ़ां सन में पंहिंजे जेको आहे रहबर खे जेको हिन ॾींहं ते भेटा पेश करण जे लाइ इंतिहाई असांजो इलाही हिकिड़ो ॾुख भरियो आहे जेको आलमी तौर ते जेको जीएम सैद जो माना जेका शहादत आहे, वफ़ात आहे, उहा शहादत आहे। जुडिशल मर्डर 1995 मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जेको सो पंहिंजी हिकिड़े 95 साल जे थोरे शख़्स खे पुलिस निगरानी में जना अस्पताल में रखियो, जिथे हुन पंहिंजो दम उन खे असां भेटा पेश करण अप्रैल जो महीनो ख़ासि तौर ते हीउ असांजो माना क़ौमी शहीदनि जो ॾींहुं आहे। सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो था 2017 खां पोइ जेका हलंदड़ ऑपरेशन आहे उन में असांजा 400 मिस पर्सनल माण्हू, 400 सिर्फ़ु कॉम्प्रेस धुरियुनि जा ॻाढ़े झंडे मिसिंग पर्सनल ऐं असांजा उन जे 2017 खां 2024 ताईं हींअर ताईं असांखे 57 लाश मिली चुका आहिनि। असां आलमी इदारनि खां ऐं जेको आहे एमनेस्टी इंटरनेशनल खां घुर कयूं था, तलब कयूं था ही रियासत पाकिस्तान जेका असां पुरमुन कारकुननि ते जेको आए ॾींहुं जिबर तशद्दुद ऐं ज़ुल्म पई थी करे उन जे ख़िलाफ़ आलमी मीडिया ऐं जेका उनखे असां अपील था कयूं तो ध्यानु ॾियनि कि पाकिस्तान जा इदारा जेके खूनख्वार रिवेशी थी चुका आहिनि। असां तमामु इदारनि खां जेको सो इन जी अपील था कयूं त असांजी जेको आहे सो मालिकी कई वञे आलमी तौर